हाँ जन जो हुस्न रात में भी जरका दीदो जेके नूर उन्हनि जो कदुर भी उन्हनि खां पुछो जन वटि नूर जो कदुर आहे अड़े बेकदर को छा पुछंदे सुहिणो हाणे अल्लाह जंहिंखे सुहिणो सॾे त उहो उन जहिड़ो सुहिणो को हूंदो जेको पैदा कंदड़ आहे ख़लकींदड़ आहे नक्शा चिटींदड़ आहे الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك अल्लाह ताला तो फरमाए तोखे मां अल्लाह बनायो आ मां खलकियो आ तो में समत रखी थम गैर मुतवाज़िन न कयो थमाए हिकड़ो पेर न ॾिनो थमाए जो ठेंग टपा ॾींदो वते ॿ पेर ॾिना थमाए ॾाढो सुहिणो थो हले अखियूं ॿ ॾिनियूं थमाए कन ॿ ॾिना थमाए हथ ॿ ॾिना थमाए तुंहिंजी अंदरी ॿाहिरी साख़्त जेका आहे मां ठाही आहे ॾाढी सुहिणी ठाही आहे तुंहिंजी सूरत जेका मां रब खे वणी तुंहिंजे माउ जे पेट में ठाहे छॾियमि अल्लाह सोना बि अमड़ जे पेट में त कोझा बि अमड़ जे पेट में इहो नालो मुबारक मिलियो आहे 7 ॾींहं ते सरकार अकीको कयो आहे करण फरमायो आहे इहा चाची साईं थी फरमाए एॾो हुसैन मदीने जे साईं खे प्यारो जो महबूब जे खणी हुयमि त चुमियूं ॾियण खां पोइ सिंघंदा मदीने जो साईं जो हीअं सिंघण फरमाए त का शइ हूंदी न छो त महबूब त जाथे लॻंदा जाथे बि जनाबे आला ॿुधो थी न गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह ताला जो शेर जाथे बि जनाबे आला कदम पाक पाए विया ओयुते अणमया अतुर ऐं खुशबू खिंडाए विया कंहिं घिटी में लॻनि कंहिं थाम में पाणी पीअनि कंहिंसां हथ मिलाइनि अड़े उन्हनि में हफ़्तो हफ़्तो खुशबू न ईंदी अहिड़ो महबूब जो सिंघे कंहिंखे ऐं शौक़ सां सिंघनि पोइ अर्ज़ु कयूं सुहिणा हे तव्हां ॿिन्ही बचड़नि खे चुमियूं विझो था पर सिंघो था पाण फरमायूं हे ॿई मुंहिंजा नाज़ गू हिन दुनिया में मुंहिंजा ॿ गुल सरकार खे ॾिनई महबूबन भाकुर में पातो आहे चुमियूं था ॾियनि चाची ॿिए पासे थी ॾिसे ॾिसी ओचिते हीअं जो ॾिसे त ॿिन्ही जहाननि जे सरदार जे नेननि मां नूरानी हिकिड़ा मोतियुनि जी लहर पई थी वहे हैरान थी वई रोइण जो सबबु कहिड़ो आहे न को नंढड़ो रनो आहे न हुनखे का तकलीफ़ आहे न को ॿियो सबबु आहे छो मदीने जा साईं रोइन था अर्ज़ थी करे मुंहिंजा साईं छो था रोवो पाण फरमायूंसि त चाची जिब्राइल आया कंहिं मलाइके जे नाले फरमायूं त उहो आयो आहे उहो रब जो न्यापो खणी आयो आहे तक़दीर लिखण वारे जो न्यापो खणी आयो आहे त हे प्यारो थी मां थो चवां ॾाढो प्यारो आहे चए साईं पोइ ॿुधो अलाह साईं फरमाए थो त हिन खे तुंहिंजी उम्मत करबला जे मैदान में शहीद कंदी बचपन नंढपिण उन ते रोऊं था शहीद कंदी दर्द सां मुंहिंजा सोना इहा ॻाल्हि मौला हैदर करार खे था ॿुधाइनि हैदर करार रोईंदो घर थो वञे अम्मा ख़ातून जन्नत थी पुछे छो था रोवो ख़ुशी जा ॻोड़ा आहिनि या ॾुख जा फरमाइनि था ॾुख जा ॻोड़ा आहिनि छाजा ॻोड़ा आहिनि मुंहिंजे नबी मूंखे ॿुधायो आहे त मुंहिंजे सुहिणे हुसैन खे करबला में शहीद कंदा ख़बर सभिनी खे ख़बर त शहीद कंदा इन सोने जी दुआ छा हूंदी रुगो दुआ घुरनि हा त कलम टार तरी वञे हा सुहिणो हुसैन पाण इशारो करे हा
आंगुल जो इशारो करे हा यजीद उतड़े मरे हा तख्त उतड़े ऊंधो थिए सा यो यजीदी लश्कर इते फतके हा ये त हे हिन अड़े जेको सोने हुसैन जी औलाद मां पीरन जो पीर दस्तगीर आ जंहिंखे मौला हैदर करार छपेरा पंहिंजी लिब मुबारक विधी मुंह मुबारक में हसनी हुसैनी सैयदा उन वटि हिकिड़ो माण्हू आयो वापार ते थो वञा अल्लाह वारा रोकनि था न वञ जाए मरी वेंदे पाण फरमायूंसि ॿिए परी ताईं रही पियो मां वटि रही पियो ॿिए परी नमाज़ फरमायूंसि त वञ हा साईं पीरनि जो पीर लक बि ईअं त कोन मिलियो आहे न इहो अल्लाह वारनि ॾिनो आहे इहो आलिमनि ॾिनो आहे इहो मुफ़सरनि ॾिनो आहे अॼु खां 1000 साल खां वठी मिलियो आहे अॼु ताईं नगारो वॼंदो थो अचे इहो को भंगोड़नि जो मिलियल कोन्हे जाहिलनि जो मिलियल कोन्हे इहो को अहिड़नि माण्हुनि जो मिलियल कोन्हे इहो सुञाण दानश्वर जेके दीन वारा आहिनि फ़क़ीह उन्हनि जो मिलियल आहे बेपरी को वो फरमान स्तापो हलियो थो वञे पियो वॾो वापार करे बोटे थो रात जो ख़्वाब तो ॾिसे सुता पिया आहियूं धाड़ेलनि हमलो कयो आहे सभु कंहिंखे मारींदा था वञनि सामान फुरींदा था वञनि हिनखे बि हिकिड़ो धाड़ेल तरार थोरो ईअं डप में रड़ करे जागी थो पए ॾिसे त सुभान अल्लाह सभई ख़ैर सां ख़्वाब हुयो निंड हुई अल्लाह जा शुक्राना करे सुम्ही थो पए जॾहिं पंहिंजे मुल्क पहुचे थो उन वली ॾे थो वञे जंहिं चयोसि त न वञ जाए मरी वेंदे मौत मिलंदी हुई उनखे वञी चए थो साईं मां त ॾाढो माल कमाए आयो हा तो त फरमायो मरी वेंदे उन चयोसि हाँ का बि ॾिठो हुई चए साईं ॾिठो हो चए इहो ख़्वाब न हो सचो पीरनि जे पीर तोखे रहायो ऐं इन महबूब जी अखलो महफ़ूज़ में खुतल आहे सुबुह खां ॿिए पहरी ताईं तुंहिंजे लाइ दुआऊं घुरे त मुंहिंजा मौला इहो कमु थिएसि पर ख़्वाब में थिएसि न त जाग में थी आहे अड़े हे महबूब जा बचड़ा आहिनि सुहिणे इमाम हुसैन जी औलाद आहे उन्ही जो शान इहो आहे त सुहिणो इमाम छा हाय हाय भेटाई साईं जी ॻाल्हि वांगुरु त कज़ियो करबला जो नसू रोई नाज़ अड़े के रिंद परूड़न राज़ कज़ियो करबला जो हिकिड़े पासे ॾो रब आहे ॿिए पासे ॾो सुहिणो इमाम हुसैन आहे जन्नत जे नौजवाननि जी सरदारी मारणी आहे मैदान जागी पियो आहे हुसैन जो इम्तिहान थींदो हुई अल्लाह क़ुरान में फरमायो वल नबलुवन्नकुम बिशै मिनल खौफ वल जूअ व नक्स मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात 5 इम्तिहान ॾुखिया रब ॾसिया इहे करंदे तॾहिं त रुॻो साबरीन में कंदो मैं पोइ तूं साबरीन सां मुंहिंजी मोहबत आहे वरी ॿिए हंधि फरमाई त छा ईअं चई ऐं युतरकू ऐं यकूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून बसि कलमो पढ़ियोसीं न इम्तिहान वठंदोमांइ त सचो केरु आहे कूड़ो केरु आहे पर हे त जन्नत जे नौजवाननि जे सरदार जो इम्तिहान आहे उन महिल शुरू न थियो करबला में उहो बचपन खां शुरू थियो मदीने जे साईं खे ॿुधायो थो वञे जंहिंजे हथ में इहा आहे फरमाइनि था मुंहिंजा उम्मती तूं बि दुआ घुरंदो कर दुआ कज़ा खे टारींदी आहे तक़दीर खे टारींदी आहे मुसीबत खे टारींदी आहे अड़े साईं जा उम्मती टारे था वञनि त महबूब पाण छा हूंदो दुआ नथा फरमाइनि रोइनि था ॾुख थिए थो अड़े मौला हैदर करार रोइनि था ॾुख थिए थो अमा ख़ातून जन्नत रोए थी पर हीअं नथा कनि त टारे छॾ न जन्नत जे नौजवाननि जे सरदारी जो ताज हिन ते अचे इम्तिहान हुयो महबूब जो बचड़ो करे पए सघियो पर यज़ीद ने जेको कयो सो त ॼाणी वाणी कयो अड़े निमरूद रब जे खलील नबी इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॼाणी वाणी बाह में विधो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिब्राइल खे मोटाए छॾियो त मूंखे तुंहिंजी मदद न खपे मुंहिंजो रब ॾिसे थो त मां उन जे लाइ सिर ॾियां थो 70 सिर घोरियासि उहो घोरे पियो बाह में किरण क़बूल पियो करे हे बि उन जो बचड़ो आहे ओ इब्तिदा ही हे इंतहा हुई अड़े यजीदी निभागा उन्हनि अंधनि न सुञातो उहे दुनिया ते पंहिंजो दीन विकिणी वेठा पर हे त पंहिंजे रब खे राज़ी पियो करे ॻाल्हि पए कई मां सोणे सैयद हुसैन जी त साबिर हुसैन सैयद शोदा थिया पर वॾा वॾा दर्द मुंहिंजे सोणे हुसैन करबला जे मैदान में खया पर महबूब जे बचड़े उफ़ बि न कई
ये सूर खणण सवला नहा, ये दर्द खणण सवला नहा। मुंहिंजा सुहिणा हिकिड़ो हिकिड़ो दर्द पियो अचे, जेके जान खां प्यारा वफ़ादार साथिया अखियुनि जे आॾो शहादत माणींदा पिया वञनि, पाणी न पिया मिलनि, बचड़नि जी उञ बुख। पोइ वरी शहज़ादा शहीद थियण शुरू थिया, उन्हनि जा मयत मुबारक पाण पंहिंजे भाकुर में खणंदा पिया अचनि। केॾो औखो टाइम आहे, लिखनि था पिया पछाड़ी उहो बि टाइम आयो जो हज़रत अली अकबर अची आॾो बीठुसि, 18 सालनि जो जवान बचड़ो। मदीने जे साईं सां मिलंदड़ सूरत, आवाज़ मुबारक मिठो, पाण आज़ान सोने अकबर खां ॾियारींदा हुआ। अल्लाह। अली अकबर इमामुल औलिया का नौजवान बेटा, अली अकबर शहीद करबला का पासबां बेटा। डिघी ॻाल्हि आहे, न पिया मोकल ॾियनिसि, इमामत तोसां हलणी आहे, हे काफ़िलो तोसां हलणो आहे, असांजा वचन थियल आहिनि, इहे मुंहिंजे लाइ बीठा आहिनि। अॼु ॾींहुं त अहिड़ो भाउ काथे पीउ ॾिठो थी जेको पंहिंजे जवान बचिड़े खे हीअं मोकिले तीरनि तरारनि जे विच में, अर्ज़ थो करे त मां न ॾिसी सघंदो, मां ते रहम कर, मूंखे मोकल ॾे। मुंहिंजा प्यारा बाबा, मुंहिंजो मुर्शिद बि तूं आहीं, हादी रहबर बि तूं आहीं, मां हिननि अखियुनि सां न ॾिसी सघंदुमि, मां नाने साईं जी मयार खणी न सघंदुमि, मौला अली साईं जी मयार खणी न सघंदुमि, अम्मा ख़ातून जन्नत जी मयार खणी न सघंदुमि, मूंखे मोकल ॾे, मां हिननि सां जंग कंदुमि। इहे तुंहिंजा दुश्मन आहिनि, इहे दीन जा दुश्मन आहिनि, अकबर इन्हनि खे न छॾींदो। वॾनि ज़ोरनि मिनथुनि एलाज़नि सां मोकल मिली आहे। हाय हाय, पाण सिंगार था, पाण सिंगारे तैयार करे तरार मुबारक हथ में ॾेई मोकलनि था पिया त वञ मुंहिंजा बचड़ा, मूंखे ख़बर आहे त तूं बि जन्नत में जाम कौसर जा वञी पीअंदे। उहो वक़्तु अची वियो आहे, ए मुंहिंजा सुहिणा, जेके यज़ीदी लश्कर हा, उहे इनाम दुनिया जी लालच में वेठा हा, उन्हनि खे इहा ख़बर न पई त कहिड़ो शान वारो महिमान अंदरूं हवेली मां निकिरी आयो आहे। हाय हाय, अहल बैत जी वॾी अज़मत आहे, अहल बैत जी अॼु बि वॾी अज़मत। महबूब जे बचड़नि जो क़दुरु मशहूर वारे साईं वटि ॾिठोसीं, पर हिकिड़ी ख़बर हुजे, मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजा अहल बैत ऐं क़ुरान जुदा न थींदा। हदीस शरीफ़ जो तर्जुमो थो ॿुधायां। हाणे क़ुरान ऐं अहल बैत जुदा कीअं न थींदा? छा क़ुरान शरीफ़ खयूं घुमाईंदा वठंदा छा? न, जीअं क़ुरान फरमाए थो उहे कंदा रहंदा, क़ुरान खां जुदा न थियण इहो आहे। मुंहिंजा अहल बैत ऐं क़ुरान जुदा न थींदा, ऐं क़यामत जे ॾींहुं हौज़ कौसर ते ॿई मां गॾु अची मिलंदा। पोइ तोखे मां ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो अहल बैत सैयद हूंदो, ज़ालिमनि हुन खे भंगू प्यारे प्यारे साईं खे मवाली करे छॾियो। उते साईं पंहिंजो आस्थानो ठाहियो, उते भंग हलंदा हुआ, चर्च हलंदा हुआ। पोइ जेके सुन्नत जा हुया उन्हनि खे ॾुख थींदो हो त महबूब जो बचड़ो आहे, काॾे इहे ज़ालिम हिन खे वठी विया आहिनि। पोइ उहे अचनि, ख़ासि करे मुहर्रमुल हराम जे महीने में अचनि त वञी क़ुरान जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, हदीस जूं ॻाल्हियूं ॿुधायूं त हे कम करना न आहिनि, तुंहिंजे नाने रोकियो आहे, मदीने जे साईं रोकियो आहे, पर साईं उहा ॻाल्हि ॿुधे ई न, अॻ में ई डंडो खणी अची वठे मौलवी खे। हाणे साईं अदब वारा त हथ त सिधो न कंदा,
हिकिड़े ई डंडे सां मौली साहब ईअं अचे जो घर जी साह पटे हाणे मां सैयद सां त कोन लॻुसि साईं कोई न पियो वञे ॿिनि टिनि मार खां हिकिड़ो इश्क मोहबत वारो हो अदब वारो हो उन चयो रे असांजा बच्चा बिगड़ी वञनि त आख़िर ताईं कोशिशि कंदा आहियूं त बचिड़ो मुंहिंजो सिधो थिए सुथरे हिदायत वारो थिए महबूब जो बचिड़ो आहे क़ुर खां परे आहे मां न छॾींदोमांसि मां क़ुर ॾे वठी ईंदोमांसि माण्हुनि सम्झायोसि तड़े ईअं न करे सघंदे साईं कंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधे गालियूं बि ॾिए थो में ॾंडो खणी मार बि थो ॾिए हाणे मार खाई सघंदे हथु कीअं सिधो कंदे चयईं मार खाईंदुसि पर छॾींदोमांसि न हाणे साईं अहिड़ी जो हा मई त सम्झे थो त इहा ॻाल्हि भुली वई मशहूर वारा साईं आया हा अबड़ाण में पोइ अहल बैतन ते चयो त तकीर करणु न ॾींदासीं छेड़ो कंदासीं पोइ तकीर कंदे हिकिड़ो चैलेंज कयो पाण त अदीब आहे पाण फरमायो साईं तव्हां बचिड़ा आहियो मौला हैदर करार जा अॼु मैदान ते हिकिड़ो ई इम्तिहान आहे बसि कहिड़ो उहो इहो इम्तिहान आहे त अॼु तव्हां बि हिते दुआ घुरो त हैदर करार जी ज़ियारत हीअं थी तव्हां बचिड़ा आहियो दरख़्वास्त कयो मौला हैदर करार खे जे तव्हांजे दुआ ते ज़ियारत थिए 60,000 माण्हू आहे उन टाइम 1958 जी ॻाल्हि असां सभु तव्हांजे कढ ओॾे हलूं था यानी जेको तव्हांजो तरीक़ो आहे अहल बैत शिया पर जे हे ग़ुलाम अर्ज़ु करे न क़बूल पे ज़ियारत कराइनि पोइ त असां ॾे ईंदव त सचायूं हा मुंहिंजा सोना क़ुर सचो आहे न सोना किथां मिली ॻाल्हि होली वई साईं बि पंहिंजे ॾंडे खे सुठा तेल रखिया ॿ टे ॿिया बि ॾंडा रखिया त हिन बि चैलेंज कयो आहे हिनखे घणी मार ॾिबी हाणे उहो टाइम थियो मवाला बि गॾु थिया मुला बि गॾु थिया मुला सही न साईं फ़क़ीरनि ॿिया बि गॾु थिया रोशे ॾिसण वारा बि गॾु थिया इबरत वठण वारा बि गॾु थिया वॾी ख़लक गॾु थी हाणे हे जीअं आयो मौलवी साहब मथे ते क़ुर खयूं आयो सिधो उन ओतारे में उते आयो साईं जो क़ुर ॾिठो अथनि क़ुर वठी चए भला क़ुर खणी आयो पाण खे बचाइण जे लाइ चई न साईं क़ुर पाण खे बचाइण जे लाइ न आंदो अथमि बचाईंदो क़ुर पर इन लाइ न आंदो अथमि त क़ुर जी मूंखे चए बाक़ी छो आंदो थी चए साईं इन लाइ आंदो अथमि त असांजा सामान असांखे ॾे तूं पंहिंजो सामान खण चए बाबा तुंहिंजो कहिड़ो सामान आहे आयो ई अॼां तुंहिंजी मां कहिड़ी चोरी कई आहे या कराई आहे मूंखे ईअं छो थो चए चए साईं हे डंडा कूंडा हे बेनिमाज़ियूं हे हरकतूं इहे त असां में हूंदियूं तव्हां महबूब जा बचिड़ा आयो मदीने जे साईं ते नाज़िल थियल क़ुर खणी आयो असां उहो क़ुर पढ़ियो असां क़ुर ते अमल कयो अॼु असां शरीयत सां था हलूं असां वारा सामान तो वटि क़ुर असां वटि तो ॾे आयो आहियां त तुंहिंजे नाने साईं फरमायो त मुंहिंजो अहल बैत क़ुर गॾु हूंदा अल्लाह जो नालो थिए नंढा कुंडा असांखे ॾे तूं क़ुर खण तूं क़ुर सां हुज उथी भाकुर पातई त सचो उम्मती आहे सरकार तो मूंखे अहिड़ी ॻाल्हि कई आहे जो मां तोसां विड़ी नथो सघां मुंहिंजी दिलि चए थी मां तुंहिंजा हथ चुमां हथ न चुमसि पेर चुमईसि त महबूब जा बचिड़ा असां कीअं सहूं त तव्हां इन किन में हुजो असांखे हिदायतूं रब ॾिनियूं त तव्हांजे हथ में वार कॾहिं ॾिनियूं अलाह शल क़दुर ॾे मुंहिंजा सुहिणा उस्ताद पंहिंजे शागिर्द खे पढ़ाईंदा आहिनि पोइ कुझु सख़्ती कंदा आहिनि उनजो मतिलबु इहो हूंदो आहे त हे पढ़ी मुंहिंजो शागिर्द क़ाबिल थी अबो बचिड़े खे ज़ोरी स्कूल छॾे ईंदो आहे रोईंदो आहे त बि छॾे ईंदो अथसि त पढ़ी क़ाबिल थिए अबा मदीने जे साईं त फरमायो त मुंहिंजो अहल बैत ऐं क़ुर जुदा न थींदा इहा अहल बैत जी अज़मत आहे मुंहिंजा सुहिणा अची मैदान में सुहिणे अली अकबर 3-4 ॾींहंनि जी उञ बि आहे त बुख बि आहे अची उन्हनि खे चैलेंज था कनि ललकार था कनि मुंहिंजा सुहिणा
कहीं भी दुश्मन के जुर्रत न थी दे त मुकाबले में अचे। सूरत भी त सूरत आ त ललकार भी त ललकार आ। पाण नारो हणी उन्हनि में काहे था पवन त ए मरदूदो, ए मरदूदो, तहांखे नबीअ जे आल जे रत जी प्यास आ, अचो। डिघी ॻाल्हि आ, कई जेके हिन मरदूद मुनाफ़िक कुफ्र खां बि चढ़ियल मारे जहन्नम मोकिलिया अथऊं, पुॼी न पिया सघनि। पोइ उन में ॿ टे मारे, चङा मारे वरी आया आहिनि खीमे ॾे, अची सुहिणे हुसैन खे चवनि था मुंहिंजा मिठा बाबा उन ॾाढो तंग कयो आहे, जिस्मानी अवारिज़ उन ते रखियल आहिनि, जे मागे मतिलबु ॿ ढुक पाणी जा मिलनि त कंबाए ॾियां। पाण फरमायूंसि बचड़ा तोखे इम्तिहान जी ख़बर आहे, अॼु पाणी हीअं पियो हुजे हा त तो अकबर तां घोरिया हा, पर मांखे नाने पंहिंजे ज़बान चूसराई आ, मुंहिंजी ज़बान चूस। कंधा सोने हुसैन जी ज़बान जॾहिं सोने अकबर चूसी ही त उन खां उहा बि ज़ाहिरी सख़्त थी वई। वॾो इम्तिहान ॾिनो वियो आहे, वॾो इम्तिहान करबला जे मैदान में ॾिनो वियो आहे। महबूब जी हावेली ॾिनो आहे, मदीने जे साईं जे हावेली मुबारक ना जे आंगर जो इशारो कंदा त अलाए छा थिया, जंहिं सीने में अमानत हुई मदीने जे साईं जी, महबूब जो बचड़ो। मांजा सोना जॾहिं पचारी पचारी में ॿीहर विया हा, पोइ उन्हनि पंहिंजो सेटलमेंट ठाहे छॾियो हो त हिकिड़े खां त विढ़ण जो ज़ोर आहे। गॾिजी अबला थिया हा, गॾिजी तीर वसाया विया हा, गॾिजी जेको आहे शहीद कयो वियो हो। पोइ जंहिं महिल पोएं भेरे किरी पिया रड़ कयूं त या अबताहु अदरिकनी, ओ मुंहिंजा बाबा सोणे अकबर फर्ज़ पूरो कयो, हाणे पुॼ। पाण डुकंदा आया हा, अची पंहिंजे लख़्ते जिगर खे खयो ऐं बाकुर पातो ऐं चए पियो मुंहिंजा साईं, हाणे नाने साईं वटि मुंहिंजी शाहिदी ॾिजांइ त मुंहिंजे अकबर बचड़े मां त सिर घोरियो हो। ॻाल्हि नाल त हर को लाई फिरदा, ॻाल्हियुनि सां त हर को चए थो, असां बि चऊं था, ॿिया बि चवनि था। ॻाल्हि नाल त हर को लाई फिरदा, पर लाके तोड़ निभावण औखा आहे। असगर हथां विच कुहा ॾेवावण ते बाज़ू कटावण औखा आहे। यारो नेज़े ते, नेज़े दी नोक ते दर यार दे झात्या पावण औखा आहे। ओ दाइम अकबर जवान दे लाशो ते रड़िया न करण औखा आहे। मुंहिंजा सोना मदीने जे सोने साईं फरमायो, उन मलाइक जी ॻाल्हि पई ॿुधाई मां त पाण फरमायूं त उन फ़रिश्ते ते इहा ड्यूटी आहे त मुंहिंजो कहिड़ो बि उम्मती मां ते दुरूद पढ़े, औरत पढ़े, मर्द पढ़े, त उहो फ़रिश्तो अलाह हुकुम ॾींदो अथसि अर्श जे हेठों हिकिड़ो बहर आहे, बहर उहो नूर जो आहे। बहर जीअं को दरिया हुजे, वॾो समुंड, अलाह साईं फरमाईंदोसि त पर हाणे हिन में हाणे पर जो हणंदो नूर जे बहर में त सॼो पुसी पवंदो, हीअं ॿाहिरि कढंदो, अलाह साईं फरमाईंदोसि छंड, उहो छंडींदो, जेतिरा बि नूर जा फुड़ा किरंदा उहे नूरानी मलाइक ठहंदा। अलाह साईं फरमाईंदो त हिन मुंहिंजे बाने, मुंहिंजे महबूब ते मुहबत मां दुरूद पढ़ियो आहे, क़यामत ताईं मलाइकत ते मौत कोन्हे, क़यामत ताईं मूंखे दुआ घुरंदो रहो मुंहिंजे हुज़ूर में त इन्ही खे बख़्श, इन्ही खे बख़्श, इन्ही खे बख़्श। ओ मुंहिंजा सोना, सची मोहब्बत शल नसीब थिए, सची
समझी सच्ची मोहब्बत नसीब थींदई त अग में शरीयत वारो सामान ईंदुई पो वरी अदब ईंदुई अज ये बई सुखड़ियूं ॻोल्हींदे त सुन्नत जमायत वटि मिलंदई अहल बैतन जो प्रोग्राम आहे उन्हनि जे दरबार में हसनैन करीमैन जे दरबार में आया हूं नाला त लिखिजी विया या बकर करबला शरीफ में भी नजर हली रही आहे हाँ मुंहिंजा सोना त मदीने शरीफ में भी नजर हली रही आहे पर पोइ बि बेटाई साईं जी ॻाल्हि वांगुरु पाण ई त ईंदो हो त पर मां बि त थिया न कुझु अॻु भरी मता चए खान बलोच त हिन त कमीनी में वरी कुझु बि न थियो कुरान शरीफ पढ़ो पोइ अलहमद शरीफ पढ़ो कुल वला पढ़ो तोहफ़ो पेश ऐं दुआ कर मदीने वञा मदीने वारो तूं क्यों वञे सभई हलूं ज़ियारत करूंगा हिकिड़े जा कम ते साईं जा मुल्क सभु ज़ियारत तुंहिंजे नाले मूं सदको वञा अल्लाह सल्ली अला सय्यदना तमाम घणा ख़त्म शरीफ हज़ारे दुरूद शरीफ ज़िक्र शरीफ ये तो पढ़ण वारा पढ़ी आया असां गरीब बेचारा पेनू पेनार तुझे दरजा तुझे महबूब करी सलाह समझे दरजा चल ॿियो दर न ॾेखारी हे सोणी जमायत अदब ईमान वारा मोहब्बत वारा गर्मी में वेही रहा मिट्टी ते वेही रहा ये तुझे महबूब जी मोहब्बत में सोने इमाम हुसैन जी मोहब्बत में अची वेही रहा अहल बैतन जी मोहब्बत में अची वेही रहा इन जी मोहब्बत के कबूल फरमा मुंहिंजा मौला हिन जा ॻोढ़ा कबूल फरमाए असांखे हिदायत में नसीब कर सच्ची मोहब्बत में नसीब कर उहे कम में नसीब कर जन सां ॾिसी सुहिणो सैयद हुसैन चए त बराबरि मां करबला मल्हाई मुंहिंजे ग़ुलाम अहिड़ो इम्तिहान केरु न ॾेई सघंदो पर पोइ बि जहिड़ो तहिड़ो आहे त बि मुंहिंजे नाने साईं जा हुकुम निभाए मुंहिंजा मौला ही जेको पढ़ियो अथसि इहो तोहफ़ो ऐं जेको ख़ैरो ख़ैरात थी आहे उहो तोहफ़ो अॼु मदीने जे सोने साईं सलाह सलम पोइ साईं जी आल मुबारक जेका बि आहे ख़ुसूसन हसनैन करीमैन शहज़ादा ऐं मुंहिंजे सोने साईं जा उहे बचड़ा जेके करबला जे मैदान में कोसी वारी ते रत मुबारक मुक़द्दस रत मुबारक हारे विया तुंहिंजे लाइ जन खे बेदर्दी सां शहीद कयो वियो अंधन 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 ज़ाहिरी बातनी अंधा जा मौला अहिड़े अंधे थियण खां बचाइजांइ बेदर्दी सां जन खे शहीद कयो वियो ऐं जेके सूर खणी करबला जे मैदान खां पाक बीबियूं रोईंदियूं रोईंदियूं शाम खां मदीने शरीफ कयूं मुंहिंजा मौला उन्हनि अमड़नि जे हुज़ूर में ख़ुसूसी तोहफ़ो जमात जो असांजो अहल बैतन जो सैयद पोइ सभई सहाबा किराम हज़रत महबूब सुबानी बादशाह पीर साईं रोज़े धणी बादशाह साईं सैयद इमामदीन शाह बादशाह सैयद मोहम्मद यासीन शाह बादशाह मशहूर शरीफ वारो साईं सखी नाले मिठो साईं साईं न्यासा साईं सैयद वज़ीर हुसैन शाह बादशाह सभई औलिया किराम जमायत उम्मत ख़ुसूसन साईं सैयद अशरफ शाह बादशाह अल मस्त साईं झंडल शाह बादशाह उन्हनि जे हुज़ूर में तोहफ़ो मुंहिंजा मौला पंहिंजे एतिरनि प्यारनि जे सदके असांजा गुनाह बख़्श तुंहिंजे महबूब फरमायो त मानो गुनाह कंदो आहे त अलाह साईं फरमाईंदो आहे मूंखे कावड़ थी अचे थो असांखे बि कावड़ खां बचाए पंहिंजी खां असां गुनाह कंदा था रहूं मुंहिंजा मालिक असां अहिड़ो बि तोसां कूड़ नथा हणी सघूं त छॾे ॾींदासीं असांखां तूं छॾंदा हिदायत ॾे दिलि में को मोहबत जो अहिड़ो खुमार ॾे जो हिन ॻाल्हियुनि खां वठी वञे सोणी जमायत असांजा गुनाह बख़्शे न मैदान में वेहारियो थी त पंहिंजे महबूब जे सदके क़यामत जे ॾींहुं सोणे इमाम जे लश्कर में विहार ग़ुलामनि में विहार मदीने जे सोणे साईं जी उम्मत में विहार मशहूर शरीफ वारे साईं जी जमायत में विहार मुंहिंजा मौला असां ज़ईफ़ आहियूं
असां के पेर में कंडो लगे बेरड़ियों कंदा आहियूं जेके भी बीमार हुजन खुश करे अस्पतालन में घरन में वो खुश करे लोगो ख्याल फरमाइंदे त चाक थी ना रिस्क में बरकत पए हयातुन में बरकत पए किरोध कहूं फसादन जे शिरशर कहूं हासदन साड़ोटन जे शिरशर कहूं अमन दे मौला अमन सलामती अता फरमा ॿिया बि घणा अर्ज़ हूंदा बे औलादन के औलाद मिले जय बे महबूब जे बचड़न सां दामे दर में सुख ने हिन प्रोग्राम में का हेल्प कई आ का विख कई आ उन्हनि खे गंज बरकत जा दे दीन ईमान रिज़्क बरकत दे सभिनी अहल बैतन जो हाविल इकबार कंदो ख़ैर